गंबट भरिसां जुणेजा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में हलंदड़ पुराणो तकरार शिदत इख्तियार करे वियो। तकरार सबब झेड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, जॾहिं त 2 पुलिस एहलकार सख़्त ज़ख़्मी। क़ौमी शाहरा ताज पंप भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल 35 वरियनि जो इख्तियार जुणेजो ऐं ॿी धुर जो जावेद जुणेजो शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी पुलिस एहलकार में फौज अली जुणेजो समेत ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ गम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त SHO गंबट प्यार अली जतोई मूजिब जुणेजा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणी दुश्मनी हलंदड़ आहे, जंहिं में हिकु धुर पंहिंजे मुख़ालिफ़ धुर मथां फायरिंग कई आहे। डिगड़ी थाणे जी हद में 2 दुकानदारनि विच में झेड़े में लठियूं लॻण सबब हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी। टंडो बागो रोड ते थाणे भरिसां इलेक्ट्रॉनिक दुकान जे मालिक ऐं हाफ़िज़ नान वारे विच में झेड़ो थी पियो। मुतासिर धुर हाफ़िज़ नान दुकान जे मालिक हाफ़िज़ रिज़वान ॿुधायो त नान पचाइण लाइ तंदूर गरम थी रहियो हो त इलेक्ट्रॉनिक दुकान जे मालिक तंदूर में पाणी विधो, जंहिं ते असां विच में तल्ख़ कलामी शुरू थी वई, जंहिं बाद इलेक्ट्रॉनिक दुकान जे मालिक छोकिरा घुराए असां मथां हमलो कयो। असांजे दुकान ते मानी खाइण लाइ आयल ग्राहक अज़हर लठ लॻण सबब सख़्त ज़ख़्मी थी पियो। वाक़िए जी NC थाणे ते दाख़िल कराए छॾी आहे, पर का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। नवाबशाह में आसफा भुट्टो ज़रदारी ऐं सूबाई वज़ीर सिहत अज़रा पेचुओ नवाबशाह ज़िले में सिंध पीपल्स हाउसिंग सोसाइटी तहत ठहंदड़ घरनि जो दौरो कयो। इन मौक़े ते आसफा भुट्टो ज़रदारी मुफ़्त हाउसिंग मंसूबे मां फ़ाइदो वठंदड़ औरतुनि में मिल्कियत जा सर्टिफिकेट विराया। आसफा भुट्टो ज़रदारी चयो त मां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी तरफ़ां मालिकाणे हक़नि जा सर्टिफिकेट ॾियण आई आहियां। तव्हां वटि मालिकाणे हक़नि सां गॾु पंहिंजी छित बि आहे। मूं पंहिंजे ॾाॾे जो वाइदो पूरो करे ॾेखारियो आहे।